हिन कायनात जे रंग रूप में बेशुमार ख़ुदा शयूं तख़लीक़ कयूं आहिनि। उन में इंसान उतम आहे जंहिंजे शऊर वरी ख़ुदा जी कायनात अकुल ऐं ॾाप सां ज़ारे रंग भरे छॾिया। अहिड़नि रंगनि मां मूसीक़ी हिकु वणंदड़ फितरत जो हिसो आहे। रूह खे रिझाइण लाइ हिकु ई रस्तो आहे मूसीक़ी ऐं सुंदर माखी जे लार जहिड़ो मिठड़ो आवाज़ वरी कंहिं कंहिं जे भाग में ईंदो आहे। दोस्तो, मुर्शिद लतीफ़ फरमाए त अल्लाह जे आस करे बीजल कई बाकार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह रखें तंदुन मंझ तवार माड़ीअ में मलूक जे सेबाणी सरदार जेकी ख़लक़ियो ख़लक़णार सो मिड़ियो ई ॾिनई मंगने। दोस्तो, पाण हिकिड़े अहिड़े कलाकार सां मुलाक़ात कराइण लाइ संदसि कखनि ते हलूं पिया। उहो सुंदर आवाज़ आहे अब्दुरऊफ़ मक्सी। संदसि ॻोठु तारीख़ी ॻोठु करूच जे माड़ी लॻ मोहम्मद परियल मक्सी जे नाले सां सुञापिजे थो। हीउ गभरू बालकपणी में पंहिंजे वालिद ऐं भाइरनि सां ज़रूरी कमकार में हथ वधाइण सां गॾु मज़दूरी पिणु कंदो हो। प्राइमरी तइलीम हिन पंहिंजे ॻोठ में हासिलु कई ऐं मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल सदूज मां हासिलु कई। शागिर्दी वारे ज़माने में हिन बालक जे आवाज़ उस्तादनि ऐं हिक जहिड़नि खे मोहे विधो, जंहिं करे उस्ताद हिन बालक खां कुझु न कुझु झुंगराईंदा हुआ ऐं रूह खे तस्कीन बख़्शिराईंदा हुआ। संदसि वॾो भाउ होत फ़क़ीर मक्सी माहिर तिब सां गॾु फ़क़ीरी रंग में रंगियल हो, छो त संदसि रूहानी पेच फ़क़ीर अब्दुर्रहीम कारियाणी वटि पातल हो। रूहानी रमज़ुनि खे बि रऊफ़ मक्सी पाण में उते छॾियो ऐं वहदतुल वजूद वारे फ़लसफ़े जो पैरोकार बणिजी वियो। हिन ॼाणे वरितो त सभ में पिरी पाण आहे। हिन सबाजड़े सास ऐं खलूस भरे ऐं महिमान नवाज़ असांजे दिलबर दोस्त अब्दुरऊफ़ मक्सी खे राग में सिंधी ॿोलीअ जे सरमोर क्लासिकल रागी रहमत अली मीराली जहिड़ो सूफ़ी मनशन उस्ताद मिलियो, जंहिं रऊफ़ खे राग जे सुरनि ऐं सिन्फ़ुनि जी सिख्या ॾिनी ऐं खेसि राग जी दुनिया में मुतारिफ़ करायो। रऊफ़ मक्सी सूफ़ी प्रचारक तबियत में माठिणियूं लजारू अलस्ती बख़्त भाग वारो नौजवान आहे। हिन वक़्तु संदसि सुञाणप मोरे सां आहे, पर समूरी सिंध जा बाज़ोक़ माण्हू संदसि सां प्यार कनि था। बादल बरसी छायो बादल बरसी छायो खणी साज़ समूरा खणी साज़ समूरा आयो बादल बरसी छायो बादल बरसी छायो मेघमलार करे मेघमलार बनायो बादल बरसी छायो अला बादल बरसी छायो खणी साज़ समूरा आयो बादल बरसी छायो बादल बरसी। नाज़रीन, पाण अब्दुरऊफ़ मक्सी जे ॻोठ में आहियूं। सिंध जो सुहिणो आर्टिस्ट आहे ऐं सुर संगीत सां मूंखे बि इश्क़ हूंदो आहे ऐं मां अहिड़नि सुहिणनि फ़नकारनि खे उन्हनि खे ॻोल्हींदो आहियां त उन्हनि जा इंटरव्यूज़ कयां। बिल्कुलु अब्दुरऊफ़ मक्सी जा खोड़ सारा इंटरव्यूज़ थिया हूंदा मुख़्तलिफ़ चैनलनि ते ऐं जेके बि ख़ानगी चैनल आहिनि या रेडियो पाकिस्तान आहे त PTV आहे त उन ते रऊफ़ 20 सालनि खां हिन संगीत जे सफ़र में सलाड़ियल आहे। अॼु मां संदसि ॻोठ में आयो आहियां ऐं इहा बि असांजी ख़ुशनसीबी आहे त संदसि उस्ताद जेको सरमोड़ कलाकार सिंध जो आहे, ग़ज़ल जो गायक आहे, उस्ताद रहमत अली मीराली, उहो बि मौजूदु आहे। उन सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं, पर असां हलंदासीं अॼु रऊफ़ वटि ऐं असां तमामु माना कराची खां वठी जॾहिं सफ़र कयो पिए राति मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़ाको जुड़ियो पियो त रऊफ़ कीअं हूंदो, रऊफ़ जी गायकी कीअं हूंदी, गायकी त ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं हुनजो ज़ाती स्टाइल कीअं हूंदो, हुनजो ॻोठु कीअं हूंदो। ऐं अॼु बिल्कुलु मां तव्हांखे बि हुनजो ॻोठु घुमायां पियो, ॾेखारियां पियो।
रऊफ़ सां तव्हांजी मुलाक़ात करायां पियो त रऊफ़ सां कचहरी कंदासीं ऐं उनखां बि हाल वाल वठंदासीं, हुन खां पुछंदासीं त हुन जेका राग में सिखिया वरिती, अॼु संदसि उस्ताद मोहतरम बि मौजूदु आहे, हुन सां बि कचहरी कंदासीं, पर पंहिंजे ज़िंदगी जा हवाला ॾींदो ऐं कचहरी अॼु असांखे ॿुधाईंदो त रऊफ़ जी ज़िंदगी छा आहे, गायकीअ में हुनखे केतिरी सिंध मोट ॾिनी आहे ऐं पाण अञा कहिड़ी मंज़िल ते जेका गायक थींदा आहिनि त उन्हनि जी अञा बि के ख़्वाब हूंदा आहिनि त असां हिते हुजूं पूरी दुनिया में ॻाइजूं। ऐं असांजी रऊफ़ खे इहा बि दुआ आहे त रऊफ़ सिंध छा पर पूरी दुनिया में जिथे जिथे सेलिब्रेट प्रोग्राम्स थियनि था दुनिया में त उते बि अब्दुरऊफ़ बख्शी वञी ॻाए ऐं असांजी सिंध ख़ुशि थिए, सारी सिंध हिन सां प्यारु करे थी। ऐं मुंहिंजो त क्लोज़ दोस्त आहे, मां त हिन सां तमामु बेहद प्यारु कयां थो। अॼु संदसि ॻोठ में आया आहियूं ऐं अचो त रऊफ़ सां कचहरी कयूं। साईं तव्हांजूं लख महिरबानियूं, वॾा थोरा लख कुर्ब तव्हां असांजे हिन ग़रीब खाने ते कखड़नि ते कई आहियो ऐं मूंखे तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे। अॼु मुंहिंजो उस्ताद बाबा उस्ताद रहमत अली मीराली साहिबु असां सां गॾु आहे। सचपुचो दिलि बाग़ बहार लॻी पई आहे ऐं जहिड़ो मौसमु आहे अहिड़ो ई कुर्बदार माण्हू बि गॾु आहे। तव्हांजा बि लख कुर्ब। हीअ असांजो अबाणा कखड़ा आहिनि, ॻोठड़ो आहे जिते असांजी पैदाइश थी आहे। माशाल्लाह हिननि ॻोठनि में असां निपना आहियूं, वॾा थिया आहियूं, पलिया आहियूं ऐं सभु कंहिंखे पंहिंजो जेको वतन आहे, ॻोठ आहे, उहो प्यारो हूंदो आहे। असांखे बि ईअं ई पंहिंजो ॻोठु अज़ीज़ आहे। अॼु तव्हां ॾिठो ऐं रिकॉर्डिंग बि कई आहे। उमेदु आहे त असांजा मारोड़ा बि ॾिसंदा, उन्हनि खे बि पसंदि ईंदो, सिंधवासी सभु ॾिसंदा। असांजो जहिड़ो बि हाल आहे, जहिड़ा बि ककड़ा आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। ॻोठ जो नालो आहे करूच जी माड़ी, ॻोठ मोहम्मद परियल मदसी नाले सां सॾिबो आहे। मुंहिंजे ॾाॾे जो नालो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर करे ॿराड़ियुनि में, ॻोठनि में, दरगाहुनि ते म्यूज़िक जो सिलसिलो सदाईं ख़ासि करे सिंध में इहो जारी हूंदो आहे। असां वटि जीअं सचल साईं, लतीफ़ साईं, खोड़ सारियूं दरगाहूं आहिनि, बेदिल साईं, जिते इहो राग विराग जो सिलसिलो हूंदो आहे। पोइ असांखे बि ईअं ई ॿुधंदे ॿुधंदे शौक़ु थी वियो। पोइ उस्ताद बाबा वटि हलिया वियासीं, उस्ताद साईं खे अर्ज़ु कयोसीं। पोइ उस्ताद साईं जन असांखे म्यूज़िक जी सिखिया ॾिनी। मूंखे तक़रीबन उस्ताद बाबा सां रहंदे 17-18 साल थी विया म्यूज़िक सिखंदे। पोइ सिखिया तव्हांजे साम्हूं आहे, जेको बि ॻायूं पिया। उस्ताद जी महिनत आहे, उस्ताद जा कुर्बन। असां इन लाइक़ु न आहियूं जेके थोरा कया आहिनि उस्ताद असां ते। शाइरी लतीफ़ सरकार जी शाइरी ॻाई आहे, सचल सरकार जी ॻाई आहे ऐं बेदिल साईं जी, ॿुधल साईं जी शाइरी, एजाज़ साईं जी शाइरी मूं घणो ॻाई आहे तमामु। बाक़ी त हिकिड़ो असां वटि सिस्टम आहे, कल्चर आहे अहिड़ो, बराड़ी जा माण्हू कुझु वरी आम शाइरी बि ॿुधंदा आहिनि, पोइ उहा बि ॻाए वठंदा आहियूं। पकी न कजाए दिल, पकी न कजा वञ भली पर टिकी न पइजा दिल, पकी न कजा, पकी न कजा हाय वञ भली पर टिकी न पइजा दिल, पकी न कजा, पकी न कजा। अब्दुरऊफ़ बख्शी जे उताक ते असांजो सुहिणो कलाकार सिंध जो महबूब, तमामु महबूब, दिलबर उस्ताद रहमत मीराली बि मौजूदु आहे। उन सां बि कचहरी कंदासीं ऐं रऊफ़ जो जेको हुन सां गॾु सफ़र गुज़रियो आहे संगीत वारो, उन ते बि कचहरी कंदासीं ऐं संदसि सां मुहबतूं वञींदासीं। महिरबानी। साईं हसन शाह तव्हांजा लख कुर्ब, तव्हांजूं महिरबानियूं। हीअ मुंहिंजे लाइ को नओं ॻोठु कोन्हे। गुज़िरियल 20-25 सालनि खां मुंहिंजो हिते अचणु वञणु रहे थो
ऐं अब्दुल रऊफ़ जो शौक़ु मौसीक़ीअ सां त इन में को बि शक न आहे। हिन पंहिंजे मौसीक़ीअ लाइ पंहिंजो ॻोठु बि छॾियो हो ज़रे घटि, ऐं 8-10 साल त तक़रीबन इहे मूंसां कराची में रहियो आहे। ऐं उनखां अलावा मूं बि कोशिशि कई आहे त रूफ़ खे पंहिंजे ॻोठ में बि टाइम ॾींदो रहां। इन करे मां बि गुज़िरियल 20-25 सालनि खां हिन ॻोठ में अचां वञा थो ऐं हिननि सां तमामु घणियूं वेझड़ायूं मोहबतूं ऐं तमामु गहरो तालुक़ु आहे। त तमामु बाअदब माण्हू आहिनि, बाइख़लाक़ माण्हू आहिनि। जॾहिं बि ईंदा आहियूं त सुकून वठी वेंदा आहियूं दिल्ली, छो त हिननि जी पंहिंजी जेका संगत सोबत आहे या पाण में जेका हिननि जी जेका भाई पी आहे उहा तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत माहौल आहे, हिननि जो वणंदड़ माहौल आहे ऐं मोहबतूं हूंदियूं आहिनि। सदाईं मैखानो हूंदो आहे, सदाईं आबाद मैखानो हूंदो आहे। इहो ईअं ई जीअं अॼु तव्हां आया आहियो, अहिड़ो मेलो सदाईं हिते मतलबु हूंदो आहे। हिते असां इहे राग रंग वेठा कंदा आहियूं। ऐं अब्दुल रऊफ़ जे बारे में मां त इहो चवंदुसि त हिन वाक़ई जेके जेके शौक़ु हिन बचपन खां वठी कया आहिनि उन्हनि सभिनी में हुन पंहिंजी हिकिड़ी सुञाणप ठाही आहे। जीअं फार्म हाउस ही जेको आहे या वणनि सां हिन जूं दिलचस्पियूं ऐं उन सां गॾोगॾु चौपाए माल सां दिलचस्पियूं